मुझा मुर्शिद मादिल वारा कर करम करीम खुदारा मुझा मुर्शिद मादिल वारा कर भाल भलायो भलारा मुझा मुर्शिद मादिल वारा तुझो फैज़ जान में जारी वठ वंड थी खलकत सारे तुझो फैज़ जान में जारी वठ वंड थी खलकत सारे आज जब उम्मीदन वारा मुझा मुर्शिद मादिल वारा आज जब उम्मीदन वारा मुझा मुर्शिद मादिल वारा कर भाल भलायो भलारा मुझा मुर्शिद मादिल वाला ये ताक अंदर जा खोल जा मुझे दिल के दाता खोल जा ये ताक अंदर जा खोल जा मुझे दिल के दाता खोल जा इसरार जाने उतारा मुझा मुर्शिद मादिल वारा कर भाल भलायो भलारा मुझा मुर्शिद मादिल वारा तुझो सैयद करमुल्ला जाकर फिर प्यार गए पहजो कर तुझो मुर्शिद दिल पर सैया जाकर फिर प्यार गए पहजो कर तुझे मोहब्बत जो मैं पारा मुझा मुर्शिद मादिल वारा कर भाल भलायो भलारा मुझा मुर्शिद मादिल वारा अल्हम्दुलिल्लाह जे रब्बिल अव्वल के हिकड़े महीने में 9 प्रोग्राम कया है या रूहानियत या विलायत हर प्रोग्राम में मौजू नवा मुझा दोस्तों आलिम मौलवी वाइज कंदा पर असर न है दिल पर से जुबान में लफ्ज कढंदा त मानो सिगरेट छडेगा अफीम छडेगा चरस छडेगा भंग छडेगा एक साली ताजुद गुजार बन गया या वली दी रूहानियत यो ठाएगा जो मानन जो दिल में बगासर दी दो है आखिरी गाल तो गया बुजुर्ग एकड़ो मैसूब अचे पियो तेरे बुजुर्ग वाले साईं वटि मैसूब हो रस्ते में का मुअल मिली हुई उन्हें के खुदो जो है ना पैर सा वो मुअल मिली जिंदा दी भजी वजे फकीर पोतो बुजुर्ग वटि साईं फरमाया बा फलाणो वाणियो आ ना इने के संग कर वाणियो आयो साईं ॾिसी फरमाया त वाणे तकड़ी करे त बुधा सुभान अल्लाह को तो भूख लगी थी क्या निकल बता देने वाला अरे वाणिया तकड़ी करे बुधा छा वाणियो छा कुरान पढ़े हदीस पढ़े वली जी निजाब जी से मुअल बिली जेरी को वेठो पासे साईं वाणे के मकान निकाह बेजी हुई कुरान पढ़े जो फिर तो कलमो पढ़ी वालो कुरान पढ़ी हदीस पढ़ी उनकी माना कहीं तकरीर कहीं मौलवी आलिम हैरान हो जाओ हैरान हुआ जिंदगी में कभी न नमाज न को तकरीर बुझी ये वानो न कलमो अज पढ़ो एकदम वाइज तो करे तकरीर तो करे बुजुर्ग उन्हें फकीर देने आ रहे फरमायो त दिल्ली मुअल तेरी करण सोलिया के इंसान के मुर्दा दिल जिया से खबर पोई ना रब दे हवदा दी गई मुझा साईं मादिल वारा मादिल वाले रंग लाए जलिया उन्हें दिन का अंदर के मथा पे जीव दिया दिल के मथा पे जीव दिया अखन मा गोढ़ा जीवेला बार कंडार जीवेला समझदा मदीने वाले जो फैज़ अची रहो मुझा दोस्तों वली न चवंदो मुके धन दे मुके पैसा दे भले चवंदो मादी बणजी वञे खराब न थी थनो न पिए जुबान ते गुनाह जा कम न कर भले चवंदो नेक खाले बणजी वञे त मुके बस सवाब मिले मायना में वो समुद्र के किनारे ते कुकड़े जो इलाइको जीने का पासे ते वली कुकड़ो रात जो बरसात वसली में चमक करे तुमी रहे थे रात जो 4 या 15
मुझे सुमन को न दिनो मुझे अंदर वाला बड़ा मस्जिद में वनी घंटी साथ तो फकीर ताजुद नमाज का पढ़न मुझे वाह मादली वाला जो तो हिट न के ताजुद गुजार करे दरवा मल्लाह लगे तो ताजुद गुजार करे दरवा एकला पंज वक्त नमाज पढ़ एकला ताजुद नमाज पढ़ यो फायदा है कि मादली वाले जवान को फायदा निगाह वली में वो तासीर देखी बदलती हजारों के तकदीर देखी अल्लाह वाले जो कमाल हो लोगा रुको दिसा बोने में फायदा हो लोगा वली हथ देखने पर रुको दिसे दबिया दुआ ही दुआ उसा कलीमुल्लाह जो दौरा उकर बैठियो ये न बेवसे सब जोड़ी जाया तो अल्लाह जो नबी आई अने मेहरबानी कर हथ खड़े रहमत की बरसात वसे अल्लाह जे नबी हथ के मौला मेहर जामी न वसा उकर बैठियो जमीन में का होना है अल्लाह ताला फरमायो ओ मूसा तुझे उम्मत में नारा बदलो चारे रहो उन्हें के जो हथ खड़े दम अल्लाह मीह वसाए चले दुस ओ नबिया ओ वलिया उन जो नालो अल्लाह बुधायो परख नालो रंग जो सिदिया तारो पर अल्लाह ताला सूरत दे कोन ने संदोवा अल्लाह पैसे दे कोन ने संदोवा अल्लाह ताला दिल ने जो माल जो होंदोवा इन्नमल अमाल बिनियाते अमल जो दारो मदार नियत जे मदा होंदोवा अल्लाह जे नबी जे मौला मुके केड़ी खबर हो जो दो लगी दे अल्लाह फरमायो बचनो दो चारे उन्हें जो नालो अल्लाह पान बुधायो अल्लाह जे नबी फरमायो अब अल्लाह जो हुक्म मिलवा फर्क सींदी है ना हंगारा उन्हें के जो दुआ घुरे तमी वसीलो जो न सुभान अल्लाह बटे साल के में पत्री साबान दी रात सजे एकला के में बरसात बोरे जड़ी मोरे के दादू रोड पे बरसात दरगाह के बरसात का न हुई सजी रात बटे मुझे नफल पड़ा जिक्र करूं भाई बाबा बेटा जो इन जरा बरसात कौन पहुंची सनी बूंद हुई दरगाह जो दर्शो खत्म दियो भाई फजर की नमाज पढ़ाया तो एडी बरसात आई ओडे जो पानी दरगाह दे दियो अल्लाह वाला जदे लफ्ज कटंदा आइन अल्लाह ताला वे लफ्ज सजा करे बतायो फकीर मस्त होयो मजाक कदो होयो अम्मा जनाबा कुंभ बुखारो आई मां बुखारी बला कटाई कतर वडिया के मां हा वना दो निर्मल आयो मस्जिद में बड़ा मुनारा ठया बया हो अंदर खड़ी ए तो मौला मान कारा अल्लाह दे मानी न तो कारा ई बला मस्जिद के शहीद कर मना मुदी जान दे मस्जिद में ठका बजिया वकी बाहर बनो वाह मुजा मौला वाह ए अल्लाह बानो घर दाई दो वकी मानी को तो फोन तो कर अल्लाह इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून खबरदार देखे मुजा दोस्त आइन देखे मुजा वली आइन उन्हनि के ना दुनिया जो कबो होंदो या आखिरत वारे दीवारे दुकारा देंदा ओ नबिया नबी की दुआ कबूला पर अल्लाह ताला वली जो शान बुलंद दे कयो ओ उम्मत आया ओ बरकत दुआ गुरमी हवसे नबी तो दे मोगरियो बरकत जो तमारे के दियो बरकत सिद्धि वरी अंदर गार में गिरी न दुआ गई न नमाज पढ़ी मथे कारे चमन लगो मौला छा चो दई बरसात छो न तो वसाई मीह चमन न तो कलई ककर चमन न तो करई छा चो दई मीह वसा तू कर बेजियो माल उन पड़ी वयो अन्या दुआ मसहिए एक हथ थे दमी वसियो एडो मी वसो तो मीह पंज की दो नालो ही वदी वरी भैया हाने दमो नची वया ए घर नहीं आया इदी बरसात वया हाने घर मुदी आया अल्लाह के नबी के मौला हाने भला मीह बंद कर अल्लाह फरमाए मुझे वली के जो हथ करे मामी बंद कर सुभान अल्लाह वरी बरकत सीधी वजाया ओ बरकत हाने दुआ कर मीह बंद दिए हाने घर मुदी या नहीं आया माल मरियो
फर्क सीधी मथे निहारे हथ बि कोन कया चीद मौला छा जो मींहं चवण नथो करे ककर चवण नथो करे मींहं बंदि कर बोल करे क़यामत कंदे जा भला मींहं बंदि थी वियो सिज निकिरी आयो अल्लाह वारो जेके ज़ुबान मां लफ़्ज़ कढंदो आहे रब उहे लफ़्ज़नि खे सचा करे ॾींदो पीरान पीर वटि हिकिड़ी औरत आई भला दुआ कयो बच्चो कोन्हे ॾाढी सिकाई लाहियां मथे ॾिठो लोहे माण्हू बच्चो हिनजे मुक़दर में लिखियल ई कोन हुयो अम्मा तुंहिंजे मुक़दर में बच्चो लिखियल न आहे जेसिताईं लिखियल न हो लिखियल हुजे हा त तोॾे छो अचां लिखियल न आहे लिखराए ॾे उहे पंहिंजी उहे गादी लिखण वारा अञा आहिनि मिलाइन जे मदनीअ सां अल्लाह वारा अञा आहिनि ओ मिलाइन जे मौला सां अल्लाह वारा अञा आहिनि मिटाइन मिट जेकी लिखल तक़दीर जालेगा उहे माझी उहे गादी लिखण वारा अञा आहिनि ओ मिलाइन जेकी मौला सां अल्लाह वारा अञा आहिनि जो सुभान अल्लाह ओ क़यामत ताईं हज़रत करमुल्लाह रहंदा अल्लाह वारा हले जग जो कंदे सदके उहे प्यारा अञा आहिनि अम्मा तुझे मुक़दर में बच्चो लिखियल न आहे जेकी भला लिखियल हुजे हा तोॾे कोन अचां हथ खण पीरान फिर हथ कया मौला हिनखे बच्चो ॾे ये भी आवाज़ आयो आहे ओ अब्दुल कादिर हिनजे मुक़दर में लिखियल न आहे लोहे महफूज़ में लिखियल न आहे पीरान फिर हथ कया मौला भला ॿ फुट बीस आवाज़ आयो आहे ओ पीरनि जा पीर हिनजे मुक़दर में हिकिड़ो लिखियल न आहे तूं ॿ दो गुड़िया वरी पीरान फिर हथ कया मौला भला टे पुटड़ा ॾींस आवाज़ आयो आहे ओ पीरनि जा पीर तूं टे दो गुड़िया हिनजे मुक़दर में हिकिड़ो लिखियल न आहे पीरान फिर हथ कया मौला भला चार ॾींस ओ कई मुर्दा ज़ियारतो उडल मेरा तारा तो अचियो की उतारा तो तुम्हारी गोस समदाने अदद कर मोन मानिया जी मिठा महबूब सुभाने साईं हथ कया मौला भला पंज फुट बीस आवाज़ आयो आहे ओ अब्दुल कादिर हिनजे मुक़दर में हिकिड़ो लिखियल न आहे तो पंज दो गुड़े वरी हथ कई मौला भला 6 फुट बीस आवाज़ आयो आहे अब्दुल कादिर हिनजे मुक़दर में हिकिड़ो लिखियल न आहे तो 6 फुट दो गुड़े आवाज़ वरी दुआ गुड़ी मौला भला 7 फुट बीस लोहे महफूज़ में लिखजी वियो ओ अब्दुल कादिर तुंहिंजे करे इन माई खे असां 7 पुटनि वारो करे छॾियो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल वसल्लम अलैहि या हबीब पीरान पीर फरमाए दो मुंहिंजो मुरीद मगरिब में हुजे मां अब्दुल कादिर जीलानी मशरिक में हुजां आखिरी छेड़ो आहे मुंहिंजो मुरीद मूंखे सॾ करे उते मदद जे लाइ पुॼी वेंदोमांसि सुभान अल्लाह पीर अहिड़ो गोल जेको पोखे सलाह सिक जा इहे और उल्फत जी जेके भलाई कंदो भाण अहिड़ो मुर्शिद हूंदई जान वञी रसंदे अल्लाह खे पीर वठो इन जे करे आहे त अल्लाह जे वेझो थियो मदीने वारे साईं जे वेझो थी वञो मुंहिंजा मिठा जंहिंखे मुर्शिद कामिल मिली वियो उनखे मदीने वारे साईं जी ज़ात मिली वई जंहिंखे मदीने वारो साईं मिली वियो उनखे ख़ुदि ख़ुदा जी ज़ात मिली
वई करीम रब खान दुआ मुझो चवण ता जे बुधण वाली बारगाह में कबूल मंजूर फरमाए वमा अलैना इल्लल बलाग। जेके दोस्त बिठायो वही रहो माशाल्लाह जगह जाम भैया इंशाल्लाह तवाई असाजे इंतजार जो घड़ियों खत्म थियण वारियूं आहिनि। मुंहिंजा मुर्शिद मुरब्बी अन करीब स्टेज ते जलवा अफरोज़ थियण वारा आहिनि। असां संदन जी ज़ियारत भी कंदासीं ऐं संदन जो खिताब आवाज़ भी ॿुधंदासीं। हाणे आउं खिताब जे लाइ दावत अर्ज़ कंदुसि उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती साईं साहिबज़ादा बाक़ी बिल्ला करमी दामत बरकात वलालिया जन खे पाण अचनि ऐं पंहिंजो खिताब फरमाइनि। نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما عشق مقدس پڑھو صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ۔ الحمدللہ اللہ تعالیٰ کا کرم احسان ہے جے مالک اساں کے پنجے پیر جے در تے زندگی میں ایک بھیرو ہر حاضری جو شرف نصیب فرماयो आहे اللہ تبارک و تعالی جا یہ لکھے کرم ऐं नवाज़िशूं आहिनि जो اللہ बार बार ये मोहब्बत वारियूं रूहानी महफ़िलूं ज़िंदगी में बार बार नसीब फरमाए। सॼो रबीउल अव्वल जो महीनो वारी वारे यार जो महीनो वरी यारी वारे यार जो महीनो ॿई महीना पंहिंजे मुश्किलनि जी गुफ़्तार ॿुधी आहे संदन जो दीदार कयो आहे संदन जी तरबियत में मौज नसीहत में असां रहिया आहियूं ऐं दीन जो पैगाम अक़ीदा अहले सुन्नत सिखिया ऐं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे सीननि में सड़ियो आहे त हीअ महफ़िलूं असांजे अक़ीदे जी दुरुस्तगी जे लाइ आहिनि असांजे दुनिया ऐं आख़िरत जे सवारनि जे लाइ आहिनि। हे जेके तरबियती महवार महफ़िलूं थियनि थियूं इन्हनि जा फ़ाइदा इन जी मनफ़ात ऐं इन्हनि जा नफ़ा तमामु घणा आहिनि। अगरि तव्हां इनखे गौर फ़िक्र करे ॾिसंदो त तव्हांखे ज़िंदगी में महसूसु थींदो त वाक़ई पंहिंजे पीर कामिल जे दर ते वञण असांजे लाइ सजायो आहे जो दुनिया बि असांखे मिले थी आख़िरत बि मिले थी दुनिया बि समझे थी त आख़िरत बि समझी वञे थी। अल्लाह ताला पंहिंजे वलियनि खे वॾो शान शरफ़ बख़्शो आहे। हीउ जेको महीनो मुबारक हली रहियो आहे जो नालो रबीउल सानी जो महीनो आहे असांजे मक़ामी ॿोली में हिन महीने खे यारी वारो यानी शरीफ वारो महीनो सॼो वेंदो आहे। उर्दू में चइजे त बड़ी यारी शरीफ का महीना
सिंधी में यारी वारे जो महीनो सरगो आहे छो त हिन महीने में सईदना व मुर्शिदना महबूब सुभानी कुतुब रब्बानी शहबाज इला मकानी कंदील नूरानी सईदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी जो इन महीने की यारी तारीख जेका अॼु यारी आहे इन तारीख ते संदन जो विसाल थियो ऐं इन विसाल खे याद कंदे अॼु बि यारी वारे पीर दस्तगीर जा परवाना अॼु बि यारी वारे जो उर्स मल्हाईंदा आहिनि यानी अॼोको जेको ॾिहाड़ो आहे पीराने पीर दस्तगीर जे उर्स पाक जो ॾिहाड़ो आहे तो साईं जो हिन ॾिहाड़े ते विसाल थियो पंहिंजे रब सां मुलाक़ात थिया पंहिंजे रब सां मुलाक़ात वञी कयनि पंहिंजे रब सां वञी मिलिया हिन यारी वारे महीने जे सदके अल्लाह तबारक व तआला यारी वारे पीर जे सदके उन्हनि जो शान शरफ इहो अदा कयो जो दुनिया जे कुंड कुड़छ में अगर नालो आहे त दस्तगीर जो नालो आहे अल्लाह ताला कुरान में फरमायो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून रब फरमायो हर्फ तंबीह सां आगाज करके फरमायो अला खबरदार होशियार थी वञो इन औलिया अल्लाह बेशक जेके अल्लाह जा दोस्त आहिनि चओ सुभान अल्लाह औलिया वलीमा बिलाग मुश्तक आहे आखिर जो वली आहे वली सदको हिक के औलिया सदको घणन के वली जो केतिरियूं ई माना आहिनि हिन आयत में माना आहे दोस्त यानी इन औलिया अल्लाह जेके अल्लाह जा दोस्त आहिनि ला खौफुन अलैहिम हिक ॻाल्हि त उन्हनि खे दुनिया में को खौफ खतरो न हूंदो वला हुम यहज़नून ऐं क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे मुतअल्लिक़ीन पंहिंजे मुरीदीन पंहिंजे मुहिब्बीन पाण सां ताल्लुक़ रखण वारनि जे बारे में उन्हनि खे का बि ॻणती कोन हूंदी का बि ॻणती न हूंदी क़यामत जो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो डप जो ॾिहाड़ो हूंदो 50 सालनि जो ॾिहाड़ो हूंदो हर को माण्हू ख़ौफ़ ऐं ख़तरे में हूंदो कंहिंखे पघर पिणिन ताईं ईंदो कंहिंखे जेल ताईं ईंदो उहो सॼो पघर में बुॾल हूंदो भाउ भाउ खां बेज़ार हूंदो पुट पीउ खां बेज़ार हूंदो पीउ पुट खां बेज़ार हूंदो हर रिश्तो अज़ीज़ क़रीब पंहिंजे नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदो उन वक़्त में अगर तव्हांखे साथ ॾींदा अगर उन माशर जे मैदान में तव्हांखे अज़ाब खां कब्र जे दर्दनाक अज़ाब खां बचाईंदा त अल्लाह वारा बचाईंदा पंहिंजे मुरीदनि जे बारे में का ग़लती न हूंदी सिफारिश करे अल्लाह जी बारगाह में वली सच्चा पंहिंजे मुरीदीन खे वठी जन्नत में रवानो थी वेंदा त पोइ उन्हनि वलियनि जो अल्लाह जो शान अदा कयो आहे जो वला खौफुन अलैहिम उन्हनि जे ते न पंहिंजो खौफ आहे ऐं न उन्हनि खे का ग़लती आहे न हुस्न आहे न फज़ा आहे खौफ पंहिंजे लाइ थींदो आहे ऐं हुस्न ॿिए कंहिंजे लाइ थींदो आहे रब इन्ही जो इनकार कंदे इन्ही जी नफ़ी कंदे फरमायो त अल्लाह वारा उन्हनि खे दुनिया में को खौफ ख़तरो हूंदो न पंहिंजे लाइ न पंहिंजे मुरीदनि जे लाइ खौफ हूंदो न आख़िरत में का ग़लती हूंदी को डप ड्राह हूंदो न चयो सुभान अल्लाह अल्लाह वारनि खे अल्लाह दुनिया आख़िरत में खौफ का ख़शियत का डप ऐं फज़ा का दुनिया जे खौफ का दुनिया जे डप का आख़िरत जे डप का पाक रखियो आहे अल्लाह वारनि खे दुनिया आख़िरत में डप ऐं ड्राह हूंदो उहे अल्लाह जा कामिल वली जिनके अल्लाह जो शान ॾिनो जिनके विलायत ॾिनी जिनके विलायत जो दर्जो ॾिनो जिनके पंहिंजी दोस्ती जो दर्जो ॾिनो त उन्हनि खे अल्लाह एॾी त दोस्ती ऐं यारी महिरबानी फरमाई जो दुनिया आख़िरत में अल्लाह उन्हनि जो ज़िम्मो खणी छॾियो आहे अल्लाह वारा पीराने पीर दस्तगीर मुर्शिदन जो मुर्शिद सईदना अब्दुल कादिर जीलानी हसनी ऐं हुसैनी फरमाइनि था त अल्लाह ताला
सां मुंहिंजो वाइदो आहे त क़यामत ताईं जेको मुंहिंजो मुरीद थियो, जेको मुंहिंजे मुरीद जो मुरीद थियो या वरी मुरीद जे मुरीद जो मुरीद थियो, वरी क़यामत ताईं सिलसिला आलिया कादरिया में जुड़जी वियो, उन कड़ी कड़ी सां मिलाई त पोइ रब मूंसां वाइदो कयो आहे त उहो दुनिया में बींदो त ईमान सां बींदो, ज़रूर कलमो नसीब थींदो, काफ़िर थी न मरंदो, बेईमान थी न मरंदो, बल्कि बींदो त ज़बान ते तमार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। उस बात फरमाइन था कि अल्लाह तबारक व तआला मूंखे इहा कुदरत ऐं इहो इख्तियार बख़्शो आहे जो लौ कान मुरीदी बिल मशरिक़ व अना बिल मग़रिब कशफत औरतुहु लसतरतुहा। पाण फरमाइन था त जेकॾहिं मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते हुजे, मां अब्दुल कादिर सिज लहण वारी जाइ ते हुजां ऐं मुंहिंजे मुरीद खे का तकलीफ़ पहुचे, मुसीबत पहुचे, परेशानी थिए, तकलीफ़ मुरीद खे अची वञे, सटण कम मुरीद जो आहे, पहुचण कम अब्दुल कादिर जीलानी जो आहे। नज़र कर मूं माणीअ जी मिठा महबूब सुभानी करे बाहर गाणीअ जी अची रस जवान जीलानी। फरमाइनि था त यदि अलल नबी कसमाए अलल अर्द, फरमाइनि था त मुंहिंजो मुरीद मुंहिंजे साम्हूं ईअं आहे, मुंहिंजे आॾो ईअं आहे, मुंहिंजो मुरीद ईअं मुंहिंजे साम्हूं अहिड़े नमूने सां आहे जो जीअं आसमान ज़मीन जे मथां आहे त मुंहिंजो मुरीद बि ईअं आहे जो मुंहिंजे हथ जे हेठां आहे। दुनिया जे कंहिं बि कुंड कुड़छ में हुजे, दुनिया जे कंहिं कोने में हुजे, मुरीद जिथे हूंदो हू अब्दुल कादिर जीलानी जे हथ जी छांव में हूंदो। दस्तगीर जो हथ, जंहिंजो हथ दस्तगीर जे हथ में अची वञे थो त उनखे दुनिया जो को लहर लोॾो तकलीफ़ न ॾींदो, दुनिया जो लहर लोॾो न ॾिसंदो। मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लहर न लोॾो आ, जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लहर न लोॾो आ। चओ सुभान अल्लाह। ओ यारी मारी करण सवाबा, दुश्मन लाए जेरे अज़ाबा, मां मेराया खीर उनखे लहर न लोॾो आ, जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लहर न लोॾो आ। मुंहिंजो सोणो दस्तगीर पीर उनजो हथ अगर मुरीद जे मथां अची वञे थो, मुरीद दस्तगीर जे उन दामन में हथ विझंदो आहे त दुनिया आख़िरत जूं जेके तकलीफ़ूं परेशानियूं ख़ौफ़ हूंदो सभु दूर थी वेंदा। दस्तगीर जे सदके अल्लाह उनखे दुनिया में बि सोभारो पहुचारो कंदो, क़ब्र क़यामत हश्र में बि अल्लाह उनखे छुटकारा नसीब कंदो। जेको दस्तगीर जो मुरीद आहे, जेको कादरी सिलसिले में अची वियो त उनखे अल्लाह हर परेशानी खां दूर कंदो ऐं वलीअ जे दामन जे झलण जे सदके अल्लाह हर परेशानी लाहे छॾींदो। सईदना अब्दुल कादिर जीलानी फरमाइनि था दरस्तुल इल्म हत्ता सिरतु खुतबा व निलतु साद मिन मौलल मवाली। फरमाइनि था त मां दर्स पढ़ाईंदे दर्स ज़रूर आहे, सबक पढ़ण ऐं पढ़ण ॿिन्हिनि में शुमार थिए थो। त गौसे आज़म फरमाइनि था त मां तालीम पाण बि पढ़ियमि ऐं उन्हनि खे बि पढ़ायमि, तालीम जी आॻियाणी कयमि, पढ़ंदे
पढ़ंदे पढ़ाईंदे पढ़ाईंदे जो मां गौस कुतुब बणजी वियसि त पोइ जेके उलमा अॼु मुदर्रिसीन आहिनि जेके मदरसे में वेही काल काल रसूल पढ़ाइनि था उहे दीन जो इल्मु पढ़ाइनि था समझो त उन ते अगरि इख़लास आहे त उन ते बि विलायत जा दर खुली वञनि था फरमाइनि था त मां कुतुब बणजी वियसि मां अल्लाह वटां वॾा ॻाण सिखिया अल्लाह मूंखे वॾियूं महिरबानियूं फरमायूं त मालूम थियो त विलायत बाद में मिलंदी आहे पहिरियों शरीयत जो इल्मु सिखणो पवंदो आहे शरीयत जो बेकर थियणो पवंदो आहे ताबे शरीयत थियणो पवंदो आहे पोइ उनखे तरीक़त जा दर खुलंदा आहिनि पोइ विलायत जा दर खुलंदा आहिनि पोइ अल्लाह जी दोस्ती अल्लाह जी रिफ़ाक़त अल्लाह जी उहा विलायत नसीब थींदी आहे त उन्हनि खे थींदी आहे जेको दीन में पुख्ता हूंदा आहिनि चओ सुभान अल्लाह फरमाइनि था त मां कुतुब बणजी वियसि कुतुब जेको वॾो औलिया अल्लाह जो दर्जो आहे तो जेको जीअं चवंदो आहे उहे थी पवंदो आहे तो अब्दुल कादिर जीलानी जे निस्बत में दामन में जेको अची वेंदो आहे त सोने अब्दुल कादिर जीलानी जे नज़र में अची वेंदो आहे कुतुब सॾिबो आहे पुराणे ज़माने में चंड हूंदो हुयो चंड जे विच में चंड जा ॿ पासा ॿ पुर्द हूंदा हिकिड़ो मथियो हिकिड़ो हेठियो ऐं विच में काठी लॻल हूंदी हुई पोइ उन्हनि में चांवर विझी ऐं पुराणे ज़माने जा माण्हू पोइ उन कीर खे हलाईंदा हुया त जेके चांवर उन में हूंदा हुया कणिक हूंदी हुई त उहो पिसजी अटो थी वेंदो हुयो अॼु त कारखाना आहिनि अॼु त मशीनरी आहे पर अॻे दौर में ईअं हूंदो हुयो जो उहे ॿ पुर्त हूंदा हुया उन्हनि पुर्तनि जे विच में उहो चांवर रखंदा हुया पोइ चंड पीसंदा हुया चंड हलाईंदा हुया त पोइ उहो अटो बणजी वेंदो हुयो त सिंधी में मिटाई सारी अञा वधीक आसानी फरमाइनि था त चंड पीसंदे हिकिड़ा पीस जी पाईमाल थिया या तारे मंझगर पर लहर न डोलो तन जेके क़ाइम आहिनि कीर सां चओ सुभान अल्लाह बेटा ई साईं फरमाए थो त हिन दुनिया ज़मीन ऐं आसमान ॿ पुर्दा आहिनि उन जे विच में माण्हू ईअं पीसजनि पिया मुसीबतुनि तकलीफ़ुनि परेशानियुनि में दुनिया जे पंहिंजे वापार में दुनिया जी मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि में ईअं पीड़जनि पिया जीअं उन चंड जे विच में उहो चांवर पीसजंदो आहे त जेको कीर उन काठी संगत हूंदो आहे उनखे को बि लहर हूंदो आहे त जेके अब्दुल कादिर जीलानी ख़ुद रब्बानी सां गॾु हूंदा आहिनि दामने रोज़े आज़म में अची वेंदा आहिनि त दुनिया जी परेशानी तकलीफ़ूं लहर डोडो उनखे न हूंदो आहे दामने दस्तगीर में दामने रोज़े आज़म में अची वेंदा आहिनि त उन्हनि खे दुनिया जी का बि परेशानी तकलीफ़ लहर डोडो न ॾींदी आहे मुर्शिद जंहिंजो दस्तगीर उनखे लहर न डोडो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती जेके टे हुया सादिक मस्दूक ऐं हबीब नजार उन्हनि जी इहा क़यामत हूंदी हुई जो मुर्दनि खे ज़िंदा कंदा हुया ऐं उन्हनि जी क़यामत इहा हूंदी हुई बीमारनि खे शिफ़ा ॾींदा हुया मादर ज़ात अंधो सदन जे दीदार सां असां तव्हां मसरूफ़ थी रहिया आहियूं बसि आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु कंदो हलां मां बि इंतज़ार में हुयुमि त केॾीमहिल यार जो दीदार थींदो यार जो दीदार थिए इफ़्तार सदन जी ॿुधंदासीं आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु कंदो हलां त अल्लाह ताला वलीअनि जूं करामतूं जा वजा क़ुरान में बयान फरमायूं आहिनि ज़माना गुज़रनि पिया पर उहे सुता पिया हुया उनखे सुम्हण जो अंदाज़ उते जे वेहण जो अंदाज़
ऐं सिजूरत खां कीअं कतराइजे पियो अल्लाह क़ुरान में पियो बयान करे ईअं ई अल्लाह ताला कई वलीअनि जो ज़िक्र फरमायो आहे त पोइ वलीअनि जे उन्हनि करामतुनि जो ज़िक्र करणु क़ुरान जी पसंदीदा मौज़ूआत मां हिकु मौज़ू आहे अल्लाह ताला पसंदीदा मौज़ूआत आहे त इन में असांजे अहले सुन्नत वल जमात जे इमाम हिकिड़ो मुहक़्क़िक़ ऐं मुतलक़ अक़ीदो असांखे सेखारियो आहे शरहुल मक़ासिद जेको अॼु मुतख़स्सिसीन मदारिस में पढ़ंदा आहिनि शरहुल मक़ासिद अल्लामा तफ़्ताज़ानी जी शाहकार तसनीफ़ आहे जंहिंमें पाण फरमाइनि था त करामतूं जेके आहिनि बिल जुमलते ज़ुहूर करामतिल औलिया यकादु यलहक़ु बिज़ुहूर मौजज़ातिल अंबिया फरमाइनि था त जेके वलीअनि जूं करामतूं एतिरियूं त घणियूं आहिनि जो जीअं नबीअनि जा मौजज़ा आहिनि जो नबीअनि जे मौजज़ातनि खां बि न वधी वञनि एॾियूं वलीअनि जूं करामतूं आहिनि फरमाइनि था व इनकारुहा लैस बिअजीब मिन अहलिल बिदअ वल अहवाअ इज़ लम युशाहिदू ज़ालिक मिन अनफुसिहिम क़त्तो व लम यस्मऊ बिही मिन रुअसाइहिम फरमाइनि था त जेके अल्लाह जा वली आहिनि उन्हनि जूं करामतूं बिदअती गुमराह बदअक़ीदा न मञंदा आहिनि छो त उन्हनि वटि वली आहिनि ई कोन पेशवा आहिनि ई कोन उन्हनि वटि हुजनि वली त उहे मञी ॾेखारनि अॼु चवनि था त कैमरा जी अख ॾिसे थी त को वली अॼु करामत करे ॾेखारे त अल्लामा तफ़्ताज़ानी उन्हनि खे जवाब ॾिनो उन्हनि वटि त वली आहिनि ई कोन वली हुजनि त ॾिसनि न वली हुजनि त एतिराज़ ई न कनि उन्हनि जी जमात में उन जे पेशवा में को वली थियो ई न आहे अगरि थियो आहे त हिन गर्मी जमात में सोढ़ो दिलबर साईं थियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजा अखियुनि जा अनवर दिलनि जा दिलबर सैयदी व मुर्शिदी महबूब दिलबर साईं दामत बरकात मिलालिया स्टेज ते जलवा अफरोज आहिनि त सुभान अल्लाह जोश ऐं जज़्बे सां सुभान अल्लाह जेके ख़ुशि थिया आहियो चओ सुभान अल्लाह जंहिंजा नेण ठहिया आहिनि उहे चओ सुभान अल्लाह इंशाअल्लाह जल्द सिंधनि जो नूरानी बयान किताब दिल नवाज़ ॿुधंदासीं हाणे आऊं नाज़ शरीफ़ पढ़ण जे लाइ दावत अर्ज़ कंदुसि मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे साहिबज़ादा साईं हुसैन बहाउद्दीन करमी साईं जिन खे पाण अचनि माइक ते ऐं नाज़ शरीफ़ पढ़नि सुभान अल्लाह सभई गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह है मिठा माखिया मिसरी मिठो तुझो इस्म आहे मिठा माखिया मिसरी मिठो तुझो इस्म आहे अतुर ऐं मुश्क अंबर खां सुरो तुझो जिस्म आहे कई थोरन मथे थोरा गरीबन जे मथा मदनी कई थोरन मथे थोरा गरीबन जे मथा मदनी फ़कीरन बे वसीलन जो रखियो तो ई भरम आए मिठा माखिया मिसरी मिठो तुझो इस्म आहे कोई अहवाल उम्मत जो लिखल लजपाल ना तो का खुदावंद खुद दिनो तो के एड़ो गैबी इल्म आहे मिठा माखिया मिसरी
मिठो तुझो इस्म आहे न तुझो मट मिसल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली न तुझो मट मिसल मिठड़ा चयो तो अय्युकुम मिसली तू सोनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आए मिठा माखिया ऐ मिसरी खां मिठो तुझो इस्म आहे दुनिया ऐं कबार महशर में अवां जो आसरो आहे कयो तो दिल रुबा दिलबर सुने दिलबर साईं ते करम आहे मिठा माखिया ऐं मिसरी खां मिठो तुझो इस्म आहे अतर ऐं मुश्क अंबर खां सुरो तुझो जिस्म आहे सुभान अल्लाह एक प्रोग्राम जी दावत तव्हांखे हस करणी आहे इंशाअल्लाह 7 अक्टूबर यानी सुभाणे परीह शाम जो कोठ हाजी जियंदो मल्ला लग नजरपुर में यारी शरीफ जो अजीम शान जलसो आहे जेको असर खां इशा ताईं प्रोग्राम जो शेड्यूल आहे इंशाअल्लाह मगरिब जी नमाज़ खां पोइ फौरन ख़ुसूसी खिताब क़िबला साहिबजादा अबू हाशिम मोहम्मद विठल साईं करमी दामद बरकातुहुल आलिया जी फरमाईंदा इलाइक़े वारनि सभिनी खे दावत अर्ज़ कजे थी त हिन में वधि खां वधि शरीक थी सवाबे दारिन हासिल कंदा ऐं इंशाअल्लाह ताला 9 अक्टूबर ख़मीस जी शाम ऐं जुमे जी रात इशा जी नमाज़ खां पोइ टंडो मोहम्मद खान जे पासे में दरगाह हैदर शाह बुखारी लग विघियन जे ॻोठ में अजीम शान जलसो आहे जंहिंमें इंशाअल्लाह ख़ुसूसी खिताब हज़रत क़िबला साहिबजादा अबू हाशिम मोहम्मद विठल साईं दामद बरकातुहुल आलिया जन कंदा ॿिन्ही प्रोग्रामनि जी बस गिरदाई वारनि खे तमामु करमी जमात खे दावत अर्ज़ आहे वधि खां वधि शरीक थी सवाबे दारिन हासिल कंदा हाणे आउं ख़िताब दिल नवाज़ जे लाइ दावत अर्ज़ कंदुसि शेर दिलबर हज़रत क़िबला साहिबजादा अल्लामा अबू हाशिम मोहम्मद अल मारूफ विठल साईं दामद बरकातुहुल आलिया जन खे पाण स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो ख़िताब दिल नवाज़ कनि फरमाइनि अल्लाह अल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसीक़ल्लज़ीना इत्तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिब्तुम फ़दख़ुलूहा ख़ालिदीन सदक़ल्लाहुल अज़ीम। दोस्तों अल्लाह ताला जे पाक कलाम सूरत ज़ुमर शरीफ मजा हिकड़ी मुबारक आयत हिन फ़कीर तमाम भलारन जे हाल तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह ताला फरमायो त वसीक़ल्लज़ीना इत्तक़ौ रब्बहुम जेके माण्हू पंहिंजे पालनहार खां डिॼंदा आहिनि अल्लाह जे ख़ौफ़ रखण वारा आहिनि तक़वा रखण वारा आहिनि उन्हनि खे इलल जन्नत ज़ुमरा अल्लाह ताला टोलन टोलन जी सूरत में जन्नत में दाखिल फरमाईंदो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हत्ता इज़ा जाऊहा जॾहिं जन्नत जे दरवाज़नि वटि पहुचंदा ऐं उन्हनि जे लाइ दरवाज़ा खोलिया वेंदा फुतिहत अबवाबुहा जन्नत जा हड़ई दरवाज़ा उन्हनि जे लाइ खुली वेंदा हे अल्लाह जे कामिल वलियन जा मुरीद खादिम टोलन जी सूरत में जॾहिं जन्नत जे दर ते पहुचंदा त फुतिहत अबवाबुहा जन्नत जा सभई दर खुली वेंदा क़ाल लहुम जन्नत जा दारोगा उन्हनि खे चवंदा ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तव्हां जे मथां लखे सलाम सलाम अल्लाह करी जो सुभान अल्लाह तिब्तुम
ऐं लफ़्ज़ अल्लाह जे क़ुरान तो फरमाए त तिब्तुम मलाइक चवंदा अॼु तव्हां ख़ुशि थी वञो फरहान थी वञो फदखुलूहा खालिदीन हमेशा हमेशा जे लाइ अल्लाह तव्हां जे लाइ जन्नत जा दर खोले छॾिया इन नेमतुनि में सदा ई रहंदो अल्लाह ताला हिन आयत मुबारका में इरशाद फरमायो त जेके माना अल्लाह जे खौफ रखण वारा आहिनि रब जो डप रखण वारा आहिनि तरबियत मिलंदी आहे अल्लाह वारनि खां खौफ़ ख़ुदा जी वलियनि जे दर ते वञण सां तक़वा पैदा थींदी आहे पोइ जेको अल्लाह वारनि खे मोहड़ करे वञण वारो आहे पंध करण वारो आहे जीअं तव्हां पंधड़ा करे मुंहिंजे मुर्शिद जे दरबार ते अचो वरी जो सुभान अल्लाह उर्स शरीफ खां बाद में वरी हिदायताबाद शरीफ वरी हफ़्तो न गुज़रियो आहे त वरी फज़लाबाद में जमा थिया आहियो चओ सुभान अल्लाह जसलाना आहिनि करमी फ़क़ीर पंहिंजे मुर्शिद सां दिलि निभाई अथव तव्हां क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हो जेको साथ में सलहारियल आहिनि क़ुरान तो फरमाए इलल जन्नत ज़ुमरा टोलनि जी सूरत में ज़ुमरा टोलनि जी सूरत में माना जेके मुर्शिदन वारा आहिनि हर को पंहिंजे मुर्शिद सां गॾु मदीने वारे जे झंडे जे हेठां जमा थींदो ए करमी फ़क़ीर बि क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे मुर्शिद जे कदम ते मलाइक चवंदा त सलामुन अलैकुम तिब्तुम खुश थियो जो करमी फ़क़ीरो अल्लाह तव्हां खे सलाम कयो आहे ॿियो ख़बर इहा टोलो खपे कि न खपे इहा जन्नत जी नेमत खपे कि न खपे इहो ज़ुमरा वारो जेको हिस्सो आहे वो उन्हनि खे मिलंदो जेको सच्ची मोहब्बत रखण वारो मोहब्बत बि रखे पर पहिरियों अल्लाह फरमायो तक़वा वारो थिए यानी मोहब्बत बि रखे जेको पैगाम ॿुधे उन जे मथां अमल बि करे ॾेखारे अमल वारो बणिजी ॾेखारे पैगाम ॿुधो अमल कयो राजनि खे सेखारियो त असां दिलि पर साईं जा मुरीद आहियूं असां निमाज़ कोन छॾींदा आहियूं असां दीन जे मथां अमल करण वारा आहियूं गुनाहनि जे वेझो वञण वारा कोन आहियूं इंशाअल्लाह क़यामत में दामन दिल पर साईं जी हूंदी अली ज़ुमरा में शामिल थी अली जन्नत में पहुचंदासीं अल्लाह असां सभिनी खे मदीने वारे साईं जो सच्चो आशिक़ बनाए मुर्शिद जी तालीमात ते हलण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए बिला ताख़ीर मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद दिल पर साईं खिताब फरमाईंदा ज़िक्र कयो अल्लाह